अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं यहाँ वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। मोरो मां शोबान अली अबरोजी सिंध सूबे में ॿियनि सूबनि जे धारियुनि खे कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾींदड़ मिलवस ऑफिसरनि ऐं ॿाहिरिनि माण्हुनि खे नेकाली ॾियण लाइ जिस्कम जे मर्कज़ी सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी इल्मी अदबी हल्के सां वास्तो रखंदड़ शहर ने एहतजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंजी अॻुवाणी इम्तियाज़ खोसो अमीन कलोड़ो SUP जे असलम कोरेजो STP जे महमूद अहवान जिस्म रियाज़ चांडियो जे मर्कज़ी अॻुवान अयाज़ लंजार SNP जे कामरेड बिलावल डायरी अब्बास खोखर जुस्त सफदर सुर्की इब्रार मोराई शाहनवाज भट्टी नईम पीरज़ादो इशफाक बागी यासीन मला फ़हीम लांगा यासीन सुमरो GM साहब की जावेद सुमरो मंजूर बीहण ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हिननि ख़िताब कंदे चयो त सिंध में लखनि जे तइदाद में ॿाहिरिनि माण्हुनि जा कूड़ा डोमिसाइल ठाहे असां सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। सिंध में ठहियल कूड़ा डोमिसाइल रद्द कया वञनि। हिननि चयो त सिंध में हथ वठी सिंधियुनि जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। धारियुनि खे गरी रिश्वत एवज़ कूड़ा डोमिसाइल ठाहे ॾिना। सिंध सां ज़ुल्म आहे। कूड़नि डोमिसाइलनि ते धारियां हिते नौकरियूं करे रहिया आहिनि। असां सिंध जा माण्हू ऐं नौजवान रोज़गार लाइ परेशान आहियूं, पर हिते ॿाहिरियां माण्हू काब्ज़ लॻाए पिया आहिनि। सिंध हुकूमत उन मामले नोटिस वठी इंक्वायरी कराए जाली डोमिसाइल ख़तमु करे मिलवस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सिंध जे नौजवाननि जो मुस्तक़बिल इंक्वायरी कराए जाली डोमिसाइल ख़तमु करे मिलवस माण्हुनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे सिंध जे नौजवाननि जो मुस्तक़बिल खे नुक़सान खां बचायो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।